बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों तव्हांखे ख़बर हूंदी इल्म नजूम जे अंदरि जेको ज़ाइचो आहे उन खे जेके आहिनि 12 घर आहिनि, हिक खां वठी 12 घर। जीअं आम पाण चवंदा आहियूं त 12 महीना आहिनि, अहिड़े हिसाब सां जेका आहिनि इल्म नजूम जे अंदरि 12 घर हूंदा आहिनि, हिक घर खां वठी 12 ताईं। उन्हनि जा मुख़्तलिफ़ जेके आहिनि उन ते कम रखियल आहिनि, उन जो मक़सदु आहे उन घरनि जो, ऐं उन ते जेके आहिनि जेके अहकामात आहिनि उहे रखियल आहिनि। जेकॾहिं तव्हां चाहियो त असां पंहिंजे दिलि जो ॻुझो हाल, लिकल हाल जेको आहे न उहो मालूम कयूं। को माण्हू अचे थो पियो, तव्हांखे अॻ में ख़बर हुजे त कहिड़े कम जे लाइ अचे थो पियो, त पोइ उन में तव्हांखे जेका आहे न 12 ई घरनि जी मालूमात हुअणु खपे त उन ते कहिड़ा कहिड़ा जेके सुवाल आहिनि उहे लागू आहिनि, ऐं उन जे दिलि जे अंदरि छा आहे तव्हां पहिरियों ई मालूम करे सघो था। पर उनजो शर्त इहो आहे त उन 12 ई घरनि ते जेके सुवाल मुक़रर आहिनि उहे तव्हांखे यादि करणा पवंदा। हाणे पहिरें घर जे मां तव्हांखे जेका आहे न जेके सुवाल मुक़रर आहिनि उहे तव्हांखे ॿुधायां थो पियो, तव्हां उहे यादि कयो। ऐं पोइ वरी अॻिले एपिसोड में तव्हांखे जेको आहे ॿिए घर जा ॿुधाईंदुमि, तव्हां अॻिले में जेको आहे एपिसोड में तव्हांखे 3 घर जा ॿुधाईंदुमि। ईअं तव्हां 12 ई घरनि जा जेके आहिनि मुक़रर जेके सुवाल आहिनि उहे तव्हां यादि कंदो त तव्हांखे जेका आहे न कंहिंजो हाल मालूम करण में, अहकाम हणण में तव्हांखे आसानी थींदी, उन खे पढ़ण में तव्हांखे आसानी थींदी, सम्झण में आसानी थींदी। छाहे करे पोइ देरि कोन्हे का जेकॾहिं तव्हां उन शइ खे सम्झो था पिया त। हाणे 12 घरनि जा जेके मुक़रर सुवाल आहिनि, ज़ाइचे जे वसीले ॿिए जे दिलि जो ॻुझो हाल जेको आहे न उहो कीअं मालूम कबो। हाणे पहिरें घर तव्हांखे ॿुधायां थो पियो। पहिरियों खानो या खाना अवल जेका आहे उहो मनसूब आहे ताले सां, नफ़्स सां, तन सां, जान सां, ख़ैर सां, शिर सां, कैफ़ियत ऐं मज़ाज सां, तदबीर सां, क़िस्मत सां, हयाती सां, ममाती सां, फ़िक्र सां, अंदेश, ख़ुशी सां, नाख़ुशी सां, आरज़ो जेको बि बदनी हूंदो आहे उन सां, उज़ुमत या हुरमत उन सां, नेकी सां ऐं बदी सां, कुवत सां, ज़ईफ़ानी सां या घटि कुवत सां, ऐं हर हिकु कम जी इब्तिदा शुरूआत जंहिंखे पाण चवंदा आहियूं जेका आहे शुरूआत ताले अहवाल आलम जो जेका आहे, मख़लूक़ात जो जेको आहे, सूरत, सीरत, रंज, राहत, ख़ल्क़ल्लाह ते ऐं रूह ऐं जिस्म ते जेको थिए थो उहो पहिरें घर सां मनसूब आहे। हाणे इहे जेके मां तव्हांखे सुवाल जेके आहिनि उहे तव्हांखे ॿुधाया आहिनि, इहे तव्हां यादि कयो, इहे पहिरें घर सां तालुक़ु रखनि था। ऐं बाद में ॿुधाईंदुमि त जेकॾहिं को सितारो पहिरें घर में अचे थो त उनजो मक़सदु छा आहे, उहो जेका आहे उरूज में आहे, ज़वाल में आहे, मुस्तक़ीम आहे, या उन जी जेका कुवत आहे तव्हांखे ॿुधाईंदुमि। लेकिन पहिरियों इहे सुवाल तव्हां यादि कंदो त पोइ तव्हां ॿिए जे दिलि जो ॻुझो हाल तव्हां आसानी सां मालूम करे सघंदव। फ़ी अमान अल्लाह।